अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ज़वाल ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छॾण में तेज़ी न सिर्फ़ इहा बल्कि क़ानून जी अमलदारी कमज़ोर थी रही आहे, क़ानूनी फ़ैसिलनि ते अमल दरामद न थी रहियो आहे, उनजो छा नतीजो निकिरंदो इन ते भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। न सिर्फ़ इहा, पाकिस्तान जा दिफ़ाई इदारा उन्हनि खे कमज़ोर करण जी जेका साज़िश आहे उहो पाकिस्तान खे किथे पहुचाईंदी, केतिरो नुक़सानदेह आहे, ओवरऑल सिचुएशन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेको पाकिस्तान में सूरत हाल आहे उन जे नतीजे में जेका मईशत जी सूरत हाल आहे, मईशत महांगाई उन जी सूरत हाल छा आहे, उन जे हवाले सां तव्हांखे आगाह कंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में जेका तेज़ी आई आहे, ख़ासि तौर ते 9 मई खां पोइ सान्हे खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छॾण वारनि में तेज़ी अची वई आहे। 40 खां मथे मारूफ़ MPA MNA ऐं पार्टी लीडर तक़रीबन अॼु ताईं जेका रिपोर्ट आहे उन में छॾे विया आहिनि। मरकज़ी कुझु नाला आहिनि, अञा क़यादत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे जेको रजिस्ट करे थी, जंहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां अलहदगी जो ऐलान न कयो आहे। ऐं कुझु अहिड़ा माण्हू अलहदगी करे विया आहिनि जंहिंजी तवक़ु न हुई, ऐं कुझु अहिड़ा अञा आहिनि जंहिंजा नाला अचनि था त हू मुस्तक़बिल क़रीब में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छॾे वेंदा। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शुरू कयूंसि था, छा PTI ते पाबंदी लॻंदी ऐं छा PTI जो मुश्किल वक़्तु अची चुको आहे। PTI जा वधीक कहिड़ा कहिड़ा अॻवान पार्टी खे ख़ुदाफ़िज़ चवंदा, छा असद उमर ऐं शाह महमूद कुरैशी बि इमरान ख़ान खां रस्ता अलॻि कंदा। पुलिस PTI सदर परवेज़ इलाही जी गिरफ़्तारी लाइ हिन वक़्तु बि संदसि उन घर मौजूदु आहे, पहुची वई आहे। पाकिस्तान में 9 मई जे वाक़े खां पोइ केतिरनि ई PTI मेंबरनि पार्टी खां रस्ता जुदा करे छॾिया आहिनि। सभ खां अवल इमरान ख़ान जी पुराणे साथी आमिर कियानी PTI खे इस्तीफ़ा ॾेई वियो, PTI सां इस्तीफ़ा ॾेई वियो, जंहिं बाद पार्टी जे ॿिनि अहम अॻवान फयाज़ुल हसन चौहान ऐं श्री मज़ारी पार्टी खां लातालुक़ी जो ऐलान कयो। कल्ह PTI लाइ PTI इमरान ख़ान सां ख़ासि फवाद चौधरी इमरान ख़ान खां रस्ता अलॻि करण जो ऐलान कयो। फवाद चौधरी PTI जी रुकनीत तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। फवाद चौधरी पारां आर्ज़ी तौर ते सियासत छॾण जो ऐलान बि कयो वियो। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ़ जे अॻवान जे घरनि ते छापा, का बि गिरफ़्तारी न थी सघी। PTI जे जनरल सेक्रेटरी असद उमर पार्टी उहिदे ऐं कोर कमेटी जे मेंबरशिप तां इस्तीफ़ो जो ऐलान कयो, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छॾण सां न छॾी। असद उमर पंहिंजा उहिदा ज़रूरु छॾिया आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में मौजूदु आहे। विफ़ाक़ी पुलिस PTI जे रीजनल सदर अली नवाज़ ऐवान जे घर ते छापो हयो ऐं घर में मौजूदु न हो। अॻूणे विफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब जे घर ते छापो हुयो, उमर अयूब बि पुलिस जे हथ न अची सघियो। इस्लामाबाद में हाई कोर्ट असद उमर जी गिरफ़्तारी कलअदम करार ॾेई आज़ादु कयो हुयो। असद उमर जी आज़ादी खां पोइ ॿीहर गिरफ़्तार कयो हो। कुझु वक़्तु बाद असद उमर खे वरी ॿीहर अडियाला जेल मां रिहा करे छॾियो। अस्करी इदारनि ते हमिलो इमरान ख़ान जो आख़िरी हरबो आहे। तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻाइण ते गौर कयूं था। डिफेंस मिनिस्टर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे, 9 मई वारा वाक़िया ओचितो न पर प्लानिंग सां कया विया। जेको पाकिस्तान सां भारत न करे सघियो उहो इमरान ख़ान करे ॾेखारियो। ख़्वाजा आसिफ़ जो इहो चवणु आहे। ऐं न सिर्फ़ु इहा जेका सूरत हाल आहे उन्हनि में घणा अहिड़ा MNA MPAs मौजूदु आहिनि जेका पार्टी छॾण जे लाइ तयारु आहिनि, पर छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मुस्तक़बिल आहे। इमरान ख़ान खे नाअहल कयो वेंदो या पार्टी ते पाबंदी हई वेंदी, ऐं छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे अॻिते हली मुस्तक़बिल में को नओं ब्लॉक ठाहे फॉरवर्ड ब्लॉक ठहंदो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में, या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान खे क़ैद कयो वेंदो ऐं पोइ पार्टी खे पॉलिटिकल मूवमेंट जी इजाज़त मिली वेंदी। इलेक्शन थींदा या न थींदा, इलेक्शन जे हवाले सां अगरि थींदा त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी छा सूरत हाल हूंदी, इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं लाहौर में छा सिचुएशन आहे, ख़ुदा बख़्श असांखे जॉइन कयो आहे लाहौर सां। ख़ुदा बख़्श, पहिरियों त इहो ॿुधायो त छा सूरत हाल आहे ऐं परवेज़ इलाही छा घर ते मौजूदु हुयो या न। जी बिल्कुलु, अॼु एंटी करप्शन कोर्ट तरफ़ां चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ज़मानत जेका आहे उहा रद्द कई वई। उन खां पोइ एंटी करप्शन जो अमलो ऐं पुलिस जेको SSP गुलबर्ग आहे अमारा शेराज़ी, उन जी सरबराहीअ में ज़हूर इलाही रोड ते मौजूदु चौधरी परवेज़ इलाही जे घर जे चारई पासा नाकाबंदी करे एहलकारनि खे तइनात कयो आहे। ऐं चौधरी परवेज़ इलाही जे घर जे ॿाहिरां हिन वक़्तु पुलिस जी हिकु वॾी नफ़री मौजूदु आहे। इन मौक़े ते
चौधरी परवेज़ इलाही जे कोऑर्डिनेटर जेको आहे चौधरी इकबाल जेको आहे सो मीडिया खे ॿुधायो त चौधरी परवेज़ इलाही हिन वक़्तु घर मौजूदु न आहे। जेकॾहिं पुलिस के वारंट हुननि खे ॾेखारे थी त पोइ हू हुन पुलिस खे तलाशी वठण जी इजाज़त ॾियण लाइ तयारु आहिनि ऐं भली पुलिस तलाशी वठे। पर ॿिए पासे हुनजो इहो मौक़िफ़ हुयो त चौधरी परवेज़ इलाही हिन वक़्तु पंहिंजी रिहाइशगाह ते मौजूदु न आहे, जॾहिं त हुनजी फैमिली जेको आहे सो उहा हिन वक़्तु घर मौजूदु आहे। ॿिए पासे पुलिस जेको आहे सो पूरे ज़हूर इलाही रोड खे बंदि करे चारई पासा नाकाबंदी कई वई आहे ऐं ॿाहिरि माण्हुनि जी अचण ऐं वञण ते बि पाबंदी लॻाई वई आहे। इन सां गॾोगॾु असां फुटेज में बि ॾिसी सघूं था त जेके घर खां जेकॾहिं को माण्हू गाॾीअ ते ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे थो त हुनखे वापसि कयो थो वञे ऐं जेकॾहिं को ॿाहिरि माण्हू आहे हुनखे घर अंदरि वञणु नथो ॾिनो वञे। यानी चौधरी परवेज़ इलाही जे जेके घर जा जेके गेट आहिनि उन्हनि जो कंट्रोल हिन वक़्तु पंजाब पुलिस जे हवाले आहे ऐं इन सॼी जेका ऑपरेशन आहे उनजी निगरानी SSP गुलबर्ग अमारा शिराज़ी जेका आहे उनजे हथ में आहे ऐं हिन वक़्तु ताईं पुलिस चौधरी परवेज़ इलाही जे गेट ते मौजूदु आहे जिते अंदरि दाख़िल न आहे थी। इहा त थी चौधरी परवेज़ इलाही जे जेको आहे सो घर जी अॼोकी सूरत हाल जो जेका हिन वक़्तु ताईं माना जीअं जो थी मौजूदु आहे। ज़मान पार्क में कुछ अहम मुलाक़ातूं मुतवक्को आहिनि या तव्हां ॾिसो था त हाणे पॉलिटिकल मूवमेंट जी का भी इजाज़त न मिलंदी इमरान खान के फ़िलहाल? जी ज़मान पार्क जेको आहे सो उन जी सूरत हाल बि इहा आहे त लास्ट जेको आहे सो कुझु ॾींहंनि खां उते पुलिस जेको आहे सो सॼो कंट्रोल पंहिंजे हथ में रखियो आहे ज़मान पार्क में ऐं ईंदड़ वेंदड़ जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जी जेका एंट्री आहे उहा पुलिस जी जेको आहे सो इजाज़त सां मशरूत आहे। उते को बि ॿाहिरियों माण्हू हिन वक़्तु ज़मान पार्क में इमरान खान जी रिहाइशगाह ते तेसि ताईं नथो वञी सघे जेसि ताईं पुलिस तरफ़ां हुनखे NOC नथी ॾिनी वञे। ऐं उते जेको कारकुननि जा जेके मेला मतल हूंदा हाणे सन्नाटो लॻो पियो आहे, को बि कारकुन उते नथो अचे ऐं ख़दशो इहो आहे कारकुननि जेको हुनजो चवणु आहे त जेकॾहिं असां हिते ईंदासीं हिकु दफ़ो त पुलिस असांखे गिरफ़्तार कंदी ऐं पोइ जेको आहे पंजाब मां केतिरा टिकट होल्डर्स पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे छॾे विया आहिनि? तव्हां परसेंटेज कुझु कढी सघो था? छो त 297 इलेक्टेड मेंबर्स हूंदा आहिनि, 297 टिकट्स विराया हुया इमरान खान, केतिरा छॾे विया आहिनि? बिल्कुलु हा। हिन वक़्तु ताईं जेके जिनो मीडिया ते अचे जेके मतिलबु जेको आहे सो शो कयो आहे उहा तक़रीबन कोई 2 दर्जन खां मथे अहिड़ा टिकट होल्डर्स आहिनि जिन मीडिया ते अचे पंहिंजा टिकट वापसि कया आहिनि। जेको आहे सो 9 मई जे वाक़िअनि ते जेको आहे सो मज़म्मत कंदे PTI सां अलहदगी जो ऐलान कयो आहे, जिन में अक्सरियत जेको आहे सो जनूबी पंजाब सां बि आहे ऐं जॾहिं त लाहौर ऐं ॿियनि इलाइक़नि जा बि कुझु जेको आहे सो MPs आहिनि जेके उन्हनि टिकट पंहिंजा वापसि कया आहिनि। त माना हीअ असां चऊंसि त तक़रीबन को 5 खां 10% माण्हू अञा छॾे विया, 5% चऊंसि मुंहिंजे ख़्याल में। जी जी हा। पर इहो आहे त जेके अक्सरियत आहे उहे हिन वक़्तु ताईं जेको आहे सो या त रुपोश आहिनि या गिरफ़्तार आहिनि। पर अक्सरियत जेको आहे सो उन्हनि जी रुपोश आहे जेको आहे सो जेके माण्हू माना इन ख़दशो आहे उन्हनि खे त जेकॾहिं हू मीडिया ते ईंदा ऐं जेकॾहिं PTI जी हिमायत में को बयानु ॾींदा या कंदा त उन्हनि खे शायदि गिरफ़्तार कयो वञे, इन करे हू ख़ामोश थी जेको आहे सो रुपोश थी विया आहिनि। जॾहिं त कुझु अहलकार पंहिंजो कारकुन ऐं PTI जा टिकट होल्डर्स जेके आहिनि उहे हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि। ऐं अॼु जेको आहे सो अॼु जेका हिकु ॿी डेवलपमेंट थी आहे उहा इहा आहे त ATC तरफ़ां 16 ॼणा जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजो मिलिट्री कोर्स में मोकिलियो वियो आहे। जी जी बिल्कुलु आर्मी कोर्स तरफ़ जेको आहे सो उन्हनि खे आर्मी एक्ट तहत जेको आहे सो ट्रायल जे लाइ कमांडिंग ऑफिसर जेको आहे सो उन्हनि जे हवाले करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जिन 16 अहलकारनि पंहिंजो जेके कारकुन आहिनि उन्हनि में हिकु MPA बि आहे अकरम उस्मान, जेको हींअर जेको ज़िमनी इलेक्शन थिया हुया जेके 17 जिन में धर्मपुरे वारी सीट तां उहो MPA थियो हो ऐं उहो मियां महमूद रशीद जो न्याणो बि आहे ऐं जेको अगरि माना 30 डे में आर्मी कोर्ट सज़ाऊं ॾींदियूं त पोइ हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खुलियल आहिनि, उनजी फ़िक्र कोन्हे। थैंक यू वेरी मच ख़ुदा बख़्श, असां सां तव्हां मौजूदु हुयो ऐं ख़ुदा बख़्श लाहौर जी सूरत हाल असांखे अपडेट कई ऐं इहा ई सूरत हाल आहे। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो टॉपिक कंटिन्यू कंदासीं।
वेलकम बैक नाज़रीन। पॉइंट ऑफ ऑर्डर में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊंस था। लाहौर जी सूरत हाल तव्हांखे असां ॿुधाईसीं। हाणे इहो त छा अदालत एॾी कमज़ोर थी वई आहे ऐं छा अदालत पंहिंजा फ़ैसिला मंझाइण जे लाइ छा करे, इम्प्लीमेंटेशन छो नथो थिए। ऐं हाणे जेका इमरान ख़ान ऐं ऑडियो लीक्स खे चैलेंज कयो आहे उन जा कानूनी पहलू छा आहिनि। असांखे जॉइन कयो आहे तज़िया निगारन, कानूनी तज़िया निगारन बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब। ज़मीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ज़मीर साहब छा चवंदो त ही जेका आइनी सूरत हाल आहे ऐं उनजी जेका इम्प्लीमेंटेशन आहे उहा वीक थी वई आहे। हिकिड़ी कोर्ट ज़मानत इस्लामाबाद हाई कोर्ट जहिड़ी या हाई कोर्ट ज़मानत ॾिए थी ऐं पुलिस जी एॾी हिम्मत थी वई आहे त हू को ऑर्डर मञण जे लाइ तयारु नाहे ऐं जीअं ई को जेल खां रिहा थिए थो उनखे फौरी तौर ते ॿीहर गिरफ़्तार कयो थो वञे। त छा इम्प्लीमेंटेशन जो छा थींदो ऐं छो अदालत अञा ताईं कंहिं बि अहिड़े माण्हू खे जंहिं इन हुकुम अदूली कई आहे उनखे न घुरायो आहे? ऐं सभ खां पहिरीं मां तव्हांजो मशकूर आहियां। हाणे अर्ज़ु इहो आहे त अदालती जेको बि हींअर सूरत हाल खे ॾिठो वञे थो उन में अदालती जेके बि फ़ैसिला आया आहिनि उहे बाज़ारि ईअं लॻनि पिया त उहे क़ाबिल अमल थियनि कोन पिया। हाणे वजूहात त उन जूं तमामु घणियूं आहिनि। हिकु त जेको अदालती फ़ैसिलनि में सियासी पस मंज़र जेको आयो आहे जंहिं ते हिकु स्टेक होल्डर जेके पॉलिटिकल स्टेक होल्डर आहिनि उहे एतमाद था कनि, ॿिया वरी एतमाद नथा कनि। ऐं जेको अदालत में हिकिड़ो वाज़िह डिस्ट्रीब्यूशन वारो जेको अमल जेको साम्हूं आयो आहे जंहिंजे करे इहो एस्पेक्ट सफ़ा ज़ाहिर थी पियो आहे त भाई हिकु धड़ो अदालत जो हेॾे आहे, हिकु धड़ो होॾे आहे। हाणे जॾहिं इहो बाहिमी जेको फ़ैसिलो हूंदो आहे ऐं अदालत जॾहिं हिकु पेज ते हूंदी आहे त पोइ उन्हनि जे फ़ैसिले खे मञण जे लाइ हिकिड़ी अख़लाक़ी ऐं हिकिड़ी इंतिज़ामी जेकी उन्हनि खे मतलूब हूंदी आहे सपोर्ट, उहा सिस्टम जे तरफ़ां मिले कोन थी। हाणे उन्हनि जी वजह छा आहे? वजह मूंखे इहा थी लॻे त जॾहिं अदालती फ़ैसिलनि खे सियासत जे वर चढ़ायो वेंदो या वरी सियासतदान इहे चवंदा त अदालती फ़ैसिला सियासी सिस्टम में मुदाख़लत जे मुतरादिफ़ आहिनि त पोइ उते हिकिड़ो कंफ्यूजन वारो माहौल ईंदो, उते हिकिड़ो डिस्ट्रीब्यूशन वारो माहौल ईंदो ऐं पोइ उन में इहा शइ थींदी त एग्ज़ेक्टिव पंहिंजी साइड ते वठी बीह रहंदा, अदालतूं पंहिंजे फ़ैसिलनि खे जेको आहे सो बार बार। पर एडी कमज़ोर अदालत तव्हां पहिरें कॾहिं ॾिठी आहे त SSP जी बि हिम्मत हुजे त हू कोर्ट में अंदरि घिरी माण्हुनि खे अगेन गिरफ़्तार करे? जीअं ई कोर्ट जे दरवाज़े ते पुलिस बीठी हुजे, अगेन हिकिड़ो कांस्टेबल, अगेन हिकिड़ो इंस्पेक्टर ऐं उनखे बि का पनिशमेंट, उनखे बि को तौहीन अदालत जो नोटिस न आहे। एतिरी हिन लेवल ताईं कमज़ोर थी वई आहे अदालत? पहिरियों माज़ी में को अहिड़ो सच जेको आहे मिसाल नथो मिले, पर बदकिस्मती हाणे चइजे त हिन वक़्तु जेके बि अदालतूं फ़ैसिलो कनि थियूं त उनखे एग्ज़ेक्टिव या जेके अमल दरामद वारी फोर्सिस आहिनि उहे उन तरह सां ओबे न थियूं कनि जंहिं रूह खां आइन ऐं कानून जे तहत अदालती फ़ैसिलनि खे ओबे करणु खपे। ऐं हिन वक़्तु छा थिए जो मां अव्हांखे ॿुधायो त सूरत हाल इहा आहे त अदालती फ़ैसिलनि खे जेके बि एग्ज़ेक्टिव्स आहिनि या सियासी पार्टियुनि उन्हनि सियासत जे रुख ऐं सियासत जे वर चढ़ाए छॾियो आहे, जंहिंजे करे अदालत पाण इटसेल्फ त एग्जीक्यूशन अथॉरिटी न आहे, उहा डिपेंड कंदी आहे तव्हांजे सिस्टम ते, तव्हांजे लॉ इन्फोर्समेंट जे एजेंसीज़ ते। ऐं लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ हाणे तव्हां जीअं ॾिठो त उहे हिकु मामले में जेकॾहिं ओबे थियूं कनि त ॿिए मामले में उन जे साम्हूं अची बीह थियूं रहनि। हाणे उन में अदालत जो जेको इख्तियार आहे उहो क्वेश्चनाइज़ थियो आहे ऐं उनजी डिग्निटी हाणे अदालत खे ई वाज़िह करणी आहे त आया उन्हनि जे फ़ैसिलनि जी तकरीम थींदी या जेको आहे त उन्हनि जे फ़ैसिलनि खे ईअं ई मज़ाक़ जे रुख चाढ़ियो वेंदो, या वरी इहो थींदो त हाणे अदालत कंहिं वाज़िह इन फ़ैसिले में इहा शइ करे छॾे त बाबा हीउ जेको असांजो फ़ैसिलो आहे उहो अदालत जे इन फ़ैसिले जे एतिराम में जेको बि ईंदो उनखे असीं न छॾींदासीं। हिते छा आहे त हाणे पर वुकला छो ख़ामोश आहिनि? वुकला छो ख़ामोश आहिनि? हिकिड़ो वकील जॾहिं पंहिंजे क्लाइंट खे हिकिड़ो आइनी तरीक़े सां, कानूनी तरीक़े सां हिकिड़ो रिलीफ वठाए थो ॾिए अदालत खां ऐं कानूनी तौर ते उनखे का ज़मानत मिली थी वञे या कानूनी तौर ते उनखे को रिलीफ मिलियो थो वञे, पोइ वुकला छो एॾा ख़ामोश? वुकला कॾहिं तव्हां ॾिठा आहिनि? छो वुकला
जॾहिं इम्प्लीमेंट न थींदो ऐं उन्हनि जो जेकी उन्हनि जा दलाइल आहिनि उहो ज़ाया थी वेंदा ॿाहिरि निकिरी, त वकिला छो ख़ामोश आहिनि? साईं, अदालत जे रूह खां ॾिठो वञे त जेकी जुडिशरी जी कंपोज़िशन आहे उन में बार ऐं बेंच इक्विवेलेंट बेसिस ते हलंदा आहिनि। हाणे इतफ़ाक़ अहिड़ो थियो आहे त जेके असांजे बार जी जेकी बि नुमाइंदगी कंदड़ आहिनि या जेके बार जा मेंबर्स आहिनि उहे हाणे बार जी डिग्निटी ऐं अदालत ऐं आइन ऐं कानून जी सुपरमेसी जी जॻह ते हू कंहिं न कंहिं हिसाब सां पॉलिटिकल एफिलेशन रखनि था। हाणे मुख़्तलिफ़ पार्टीज़ जा जेके लायर्स फोरम थी विया आहिनि या लायर्स विंग थी वियूं आहिनि उन्हनि जे लाइ आइन ऐं कानून या अदालती निज़ाम जी जेको एतिराम आहे उन खां वधीक उहो सियासी मुफ़ाद जेके उन्हनि जे एफिलेशन जे तहत जुड़ियल आहिनि उन्हनि खे अहमियत हासिल आहे, जंहिंजे करे वकील पंहिंजे इन इम्प्रेशन में आहिनि त हू अदालती जेको फ़ैसिलनि जी इज़त ऐं तकरीम खे मलूज़ ख़ातिर रखण जे जाइ ते पंहिंजे सियासी वाबस्तगियुनि ऐं सियासी इंट्रस्ट खे जॾहिं साम्हूं रखंदा त पोइ इहा ई सिचुएशन ईंदी। ऐं बार जे जेके हींअर नुमाइंदा आहिनि उहे बि बदकिस्मती सां छा आहे त उहे बि आइन ऐं कानून जे सुपरमेसी जे नारे तहत नथा अचनि, उहे बि कंहिं न कंहिं तरीक़े से पॉलिटिकल इन्फ्लुएंस रखी करे या पॉलिटिकल इन्वेस्टमेंट रखी करे पोइ अची करे ही बार जे रिप्रेज़ेंटेशन ताईं पहुचनि था। पोइ जॾहिं रिप्रेज़ेंटेशन ताईं पहुचनि था त पोइ आइन कानून ऐं अदालती जेको आहे फोरम जी नुमाइंदगी जाइ ते हू पंहिंजे उन वाबस्ता सियासी फोरम जी त ही त ज़मीर साहब ही सिलसिलो अञा हलंदो त ही त डिस्ट्रॉय थी वेंदो, सॼो सिस्टम डिस्ट्रॉय थी वेंदो, फ़ैसिलनि ते अमल दरामद न थींदो त कोर्टनि जी पोइ कहिड़ी ज़रूरत? जेको रियासत करे, जेको स्टेट करे, जेको हुकूमत में आहे उहो जेको ऑर्डर करे ऐं हुनखे जेका मशीनरी इम्प्लीमेंट करे, पोइ अदालतुनि जी त ज़रूरत ई बाक़ी न बची। त ही जेस्चर त इंतिहाई मौलिक ऐं नुक़सानदेह आहे अदालतुनि लाइ, वकिलान लाइ, बार्स जे लाइ। ऐं हींअर जेको सिस्टम जी कंपोज़िशन थी वई आहे उहा एॾी त भयानक आहे जंहिंमें हर पाकिस्तानी हर बाशऊर माण्हू इहो थो सम्झे त ईंदड़ वारो जेको कल आहे सुभाणे आहे उहो काॾे थो वञे पियो। हींअर जेके इदारा जेके आइन जे तहत पंहिंजे डोमेन में रही कमु करण जा पाबंद हुया उहो डोमेन तोड़े करे पंहिंजे अना ऐं पंहिंजे ज़िद में अहिड़े तरीक़े अची विया आहिनि जो हाणे आइन जे तहत जेके उन्हनि ते बाउंडिंग हुई उहा बाउंडिंग तोड़े करे ऐं ज़ाती तौर ते या कंहिं कंसर्न जे करे रूबरू हिक ॿिए सां टकराव वारी सूरत हाल में बीठा आहिनि। टकराव वारी सूरत हाल में तव्हां ॾिठो त एग्ज़ेक्टिव जो हिकिड़ो पंहिंजो मूड आहे, इस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो मूड आहे, जुडिशरी जो पंहिंजो मूड आहे, बाक़ी जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि हिन सोसाइटी जा, हिन मुल्क जा, हिन निज़ाम जा, उहे पंहिंजे पंहिंजे रुख सां अची इन तरीक़े सां बीठा आहिनि जो का बि अहिड़ी वाज़ी पोज़ीशन या बहितरी जी उमेद नज़र नथी पई अचे। ऐं इहा सूरत हाल थी थिए पई त अलाह ख़ैर करे त सुभाणे का अहिड़ी कंफल्ट्रेशन न थिए, एॾो को टकराव न थिए जो ही सिस्टम ऐं हे सिस्टम जी जेकी बाक़ी पिलर्स आहिनि उहे लुॾी करे ऐं किथे धड़म अची करे ऐं अवाम ऐं रियासत जे लाइ नुक़सानदा न थिए। हाणे जेका डिबेट शुरू थी आहे, रीसेंट डिबेट, उहा आहे ऑडियो लीक्स ऐं हुन में हिकिड़ो कमीशन हुकूमत जोड़ियो आहे, उन कमीशन खे चैलेंज कयो वियो आहे, 5 रुकनी हिकिड़ी बेंच ठाहे छॾी आहे। छा था सम्झो ही जेको ऑडियो लीक्स आहे या ऑडियो आहे उन जा जेका TORs तव्हां ज़रूरु पढ़िया हूंदा, उन TORs में त बुनियादी सवाल ई कोन्हे त ही ऑडियो किथां आई आहे, त ही नतीजो छा निकिरंदो? साईं, अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजो जेतिरे क़दुरु ज़ाती ख़्यालु आहे त इन जे लाइ कमीशन जी ज़रूरत कोन हुई। ऐं इन खां पहिरियों जेकॾहिं इहे तव्हांजी जेके बि इन्वेस्टिगेशन अथॉरिटीज़ आहिनि या इन्वेस्टिगेशन जेके बि इदारा आहिनि उहे इन शइ खे तहफ़िल कनि हा, वजूद उनखे त ही जेको आहे सो कमीशन ठाहे करे ऐं हिकिड़ो इम्प्रेशन ॾिनो वियो आहे त बाबा ही कमीशन जेको आहे हिन पर्पज़ जे लाइ या हिन नुक़्ते नज़र जे लाइ ठाही वई आहे। हक़ीक़त में ईअं खपे हा त असां वटि मुख़्तलिफ़ लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जा उहे इदारा जीअं IB आहे, FIA आहे या ॿिया जेके इन्वेस्टिगेशन कंदा आहिनि, इंक्वायरीज़ कंदा आहिनि या जेके अहिड़ा मैटर्स जंहिंमें का अहिड़ी पॉइंट दरकार हूंदी आहे जेकी पब्लिक ताईं न पहुचण जी हूंदी आहे या पब्लिक तक उन एस्पेक्ट में पहुचाइण जी हूंदी आहे। साहब वाज़े इहो ज़ाहिर न आहे त जजिस जेका आहिनि हू इन्वेस्टिगेटिव बेंच न हूंदा आहिनि
ऐं इन्वेस्टिगेशन उन्हनि जो न हूंदो आहे। इवन ट्रायल कोर्ट में वेंदा आहिनि अहिड़ा केसिस, उते पहिरें ट्रायल थींदा आहिनि, पोइ हाई कोर्ट डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जो जज उनजो कमीशन ऐं उन में 3 जजिस, त जज कीअं इन्वेस्टिगेट कंदा? डेफिनेटली हिन खां पहिरें जेको प्रोसेस आहे उहो अडॉप्ट ई न कयो वियो आहे। अर्ज़ु इहो आहे त साईं जेकी कमीशन्स ठहंदियूं आहिनि उहे ठहंदियूं आहिनि आइन ऐं कानून जे रूह खां उन मामलनि ते जंहिंमें को पब्लिक इंट्रस्ट इन्वॉल्व हुजे न। हाणे हीअ सिधो साईं हिकिड़ो पॉलिटिकल इन्फ्लुएंस, पॉलिटिकल जेको आहे सो कंसर्न्स ऐं उन खां अलावा अदालत जजिस उन में पार्टी छो था थियनि? जीअं ई कमीशन ठहियो हुयो, जेको मेन सरबराह आहे उनखे उन इहो मौक़िफ़ छो वाज़े न कयो त ही कमीशन त पब्लिक इंट्रस्ट में कोन्हे ऐं ही कमीशन त पहिरें इन्वेस्टिगेशन कराए अचो पोइ को असां डिग आउट करे सघूं? एॾो सीनियर जज छो इन जो पार्ट थी वियो? मूं अर्ज़ु कयो त जॾहिं हिते हिकिड़ो इम्प्रेशन इहो वियो आहे त अदालत में 2 धड़ा आहिनि ऐं हिकु धड़ो इहो थो चाहे त जेको आहे सो असीं जेको बि अमल पहिरां चाहियूं था उहो आइनी ऐं कानूनी आहे, ऐं ॿियो धड़ो इन इम्प्रेशन में आहे त इहो धड़ो जेको आइन ऐं कानून जे रूह खां कमु थो करे पियो, इहो आइनी कानूनी आइन कोन, आइन जे रूह खां इहे ग़लति था कनि। हाणे जॾहिं इहा डिस्ट्रीब्यूशन आहे त डिस्ट्रीब्यूशन जेकी किथे बि हूंदी आहे उहा कंहिं न कंहिं धुर जे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। असां सिंधीअ में चवंदा आहियूं त पोइ नतीजो छा निकिरंदो? आख़िरी सवाल तव्हां सां, नतीजो छा निकिरंदो? 20 सेकंड 20 सेकंड असां वटि आहिनि। नतीजो अव्हांखे जीअं मूं पहिरियों ॿुधायो त ही कन्फर्सेशन आहे, ही जेको टकराव आहे, इन जा सभु इहे मोरा आहिनि ऐं इन सभु टकराव जे करे को न को अहिड़ो रस्तो ईंदो, को न का अहिड़ी तबाही ईंदी जंहिंजे करे ही इदारा ही जेको आहे रियासत वॾी क़ीमत अदा कंदी। थैंक यू वेरी मच बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब असां सां मौजूदु हुयो ऐं वाज़े उन तहक़ीक़ाती कमीशन जे हवाले सां चयो त कमीशन जी नियत ई ठाहिण जी सही न आहे। कमीशन पब्लिक इंट्रस्ट में ठहंदो आहे, पब्लिक को अहिड़ो मैटर हुजे उन में कमीशन ठहंदो आहे ऐं पहिरें जेका तहक़ीक़ाती इदारा आहिनि, जेका कंसर्न इदारा आहिनि, जेका इन्वेस्टिगेट करे सघनि था, हू इन में पार्टिसिपेट कनि, उन्हनि जी का रिपोर्ट हूंदी आहे या का शइ हूंदी आहे ऐं हिन में जेका कन्फ्रंटेशन आहे उन में टोटली सियासी मक़ासिद आहिनि, इन जो को फ़ाइदो न थींदो। हिन ई हवाले सां असांखे जॉइन कयो आहे डिफेंस एनालिसिस आहिनि, तज्ज़िया निगार आहिनि, मारिया सुल्तान साहिबा। मारिया साहिबा अस्सलाम वालेकुम। जी मारिया साहिबा, क्या कहना चाहेंगी इस वक्त जो सूरत हाल है ये मुल्क की दिफा के लिए कितनी नुकसानदेह है? देखिए जी, इससे तो कोई दो राय नहीं है। जब भी कोई मुल्क अंदरूनी इंतशार का शिकार होता है, चाहे वो दुश्मन की चाल की वजह से हो या किसी की भी अपनी मफाद की जाती मफाद की वजह से, उसको नुकसान बहरहाल मुल्क को पहुंचता है। इस वक्त जिस चीज की जरूरत है वो ये है कि रियासत के इस्तेहकाम को मजबूत बनाया जाए और रियासती अदारों के खिलाफ जो मुहिम चलाई जा रही है उसका तदारक किया जाए, क्योंकि इसका नुकसान पाकिस्तानी आवाम को होगा, पाकिस्तान को बतौर मुल्क होगा। तो इसमें जमहूरियत को किस तरह से मजबूत किया जा सकता है? आप देख रही हैं कि पाकिस्तान में जमहूरियत मजबूत है और उसको मजीद मजबूत करने के लिए ये जो इस तरह की प्रेस कॉन्फ्रेंस हो रही हैं, आप समझती हैं कि ये मजबूत करेगी जमहूरियत को? देखिए, जमहूरियत जो है उसका जो असल टेस्ट है या असल आप ये कह सकते हैं कि आप उसको जान सकते हैं, वो इस सतह के ऊपर है कि आवाम तक क्या उनको क्या जो है। आपको आवाज आ रही है हमारी? जी जी आ रही है। कि जी जमहूरियत का असल तकाजा ये है कि ये देखा जाए कि आवाम तक क्या कुछ पहुंचाया गया, आवाम तक कौन सी सहूलतें पहुंचाई गई। जमहूरियत का मतलब हरगिज ये नहीं कि सिर्फ और सिर्फ आप अपना वोट डालें और उसके बाद आप अपनी तमाम तर जिम्मेदारियों से जो है दस्तबरदार हो जाए। दूसरी बात यह है कि सियासी पार्टी के लिए भी बहुत अहम है कि वो इस बात को का फर्क समझे कि हुकूमत की जंग और सियासत की जंग एक है, जबकि मुल्क और रियासत की जंग एक कुछ और है। इसके कुछ मामलात ऐसे हैं जो रियासती अमलदारी में आते हैं और उनसे अलहदा रहना जरूरी है, क्योंकि वो आपकी कौम को बहैसियत कौम जो है दुनिया में उभारते हैं। अगर आप अपनी कौम को हजूम बना देते हैं तो यकीनी तौर के ऊपर उसका जो नुकसान है वो सिर्फ आप तक नहीं बल्कि पूरे मुल्क तक पहुंचता है। दूसरी बात यह कि जमहूरियत में अभी हमें बहुत लंबा सफर तय करना है, जिसमें सबसे बड़ी बात जो है वो यही है कि जो आपकी पार्लियामेंट है उसके अंदर आप तमाम आइन साजी करें, वो तमाम कवानीन बनाए जिससे आपका मुल्क बेहतर हो, जिससे आवाम तक जो है बेहतरी पहुंच सके। अभी हमारे यहाँ जो जमहूरियत की तकाजे हैं वो शायद वोट डालने या हुकूमत तक पहुंचने या वजीर आजम बनने तक पहुंचे। इसको तब्दील करना जरूरी है, क्योंकि असल जमहूरियत तभी मुमकिन है जब आवाम तक उस तमाम जमहूरी अमल का
जो है लेकिन मारिया साहिबा जिससे भी पूछें वो यही कहता है कि जी जमहूरियत का सफ़र शुरू करना होगा। 75 साल में भी हम सफ़र शुरू नहीं कर सके। जो 70 की दिहाई से अगर हम देखें जो सियासी जमातों के साथ होता रहा है और आज जो कुछ हो रहा है, हम तो अभी तक 70 की दिहाई में ही लगते हैं कि खड़े हैं। देखिए, जाहिर सी बात है, हमें लगता है शायद 70 साल बहुत ज्यादा है, लेकिन दुनिया की तारीख 70 साल कुछ नहीं है और ना ही मुल्कों की तारीख में 70 साल कुछ होते हैं। जिन लोगों ने हमारे साथ शुरू की उनकी जमहूरियत तो बहुत मजबूत हो गई। देखिए, हर एक मुल्क के अपने जो है चैलेंजेस भी होते हैं, अपने कंस्ट्रेंट्स भी होते हैं और अपने तकाजे भी होते हैं। हमारे साथ जिन लोगों ने जमहूरियत के सफर तय किए उनको शायद इतने बड़े सिक्योरिटी चैलेंजेस नहीं थे। उन्होंने बैनुल-अक़वामी दुनिया की दहशतगर्दी की जंगें नहीं लड़ी, उन्होंने अपने से 3 साइज बड़े दुश्मन का मुकाबला नहीं किया, उन्होंने जो है बैनुल-अक़वामी जो चपकलिश है जो बड़ी ताकतों के दरमियान है उसकी जो है एक तरह से आप कह सकते हैं सरहद के ऊपर आके खड़े होके अपने मुल्क का दिफा नहीं किया। तो आपके जो तकाजे रहे हैं सिक्योरिटी के वो आपकी हिम्मत से ज्यादा रहे हैं। यही वजह है कि आपके मसाइल भी मुख्तलिफ रहे हैं। इसके साथ साथ जाहिर है जो चैलेंज है उससे सबसे बड़ा चैलेंज हमारा यही है कि हमने जो इल्म के दरवाजे अपनी आवाम तक रखे हैं वो हम उन तक नहीं पहुंच सके जिस तरह के हमें पहुंचना चाहिए था। क्योंकि जब आप अपनी आवाम को इल्म देते हैं और उनको बेहतर जो है तालीम याफ्ता करते हैं तो उससे आपके मुल्क में बेहतरी आती है। और फिर उससे भी बढ़ के कुछ जो चीजें जैसे रियासती अनासर में आती हैं कि आपका मईशत का रुख क्या होगा, आपके कौन से रियासती फैसले हैं जिनके ऊपर पूरी कौम मुतहद है, उनके ऊपर आप जो है जगहसाई नहीं करते हैं। आप अपने शोहदा की तकरीम करते हैं, चाहे आपके सियासी फर्क हो। तो जो कौमें ये बात नहीं समझती तो जाहिर है चैलेंजेस भी मुख्तलिफ होते हैं। लेकिन बहरहाल आपकी एक बहुत अजीम कौम है, बहुत अहम लोग हैं जिन्होंने इस मुल्क के लिए बड़ी कुर्बानियां दी और अभी भी दे रहे हैं। तो इस बात की अक्कासी करते हैं कि जो आपका 99% मुल्क है वो अब भी पाकिस्तान पर यकीन रखते हैं और हम उम्मीद रखते हैं कि इंशाल्लाह पाकिस्तान बेहतर से बेहतर। इदारे अपनी हदूद में किस तरह रहेंगे और जिस तरीके से अगर कोई इदारे इस तरह के जी अब हम पॉलिटिकल हैं और यही स्टेटमेंट हर दिहाई के बाद हमें सुनने को मिले और फिर देखिए उसकी तरीकाकार यही है कि बात ये नहीं है कि आप उस पर सियासी बातचीत करें। जी आपको आवाज आ रही है हमारी? हाँ जी आ रही है। जी क्या कहना वो जी आप कुछ हाँ जी मैं आपको ये कह रही थी कि बात ये है कि दुनिया में असूल ये है कि जब आपके मुल्क में एक अदारा बेहतर काम करता है तो आप उसको मिसाल बनाते हैं और उसके जरिए अपने बाकी इदारों की जो एक तरह से आप कह सकते हैं परफॉर्मेंस उसको बेहतर करते हैं। दुनिया में ये कहा ही नहीं होता कि जहाँ आपका एक अदारा काम कर रहा हो तो आप उसके खिलाफ दफबंदी करें और अगर आप ऐसे करते हैं तो इससे रियासत कमजोर होती है। क्योंकि बहरहाल रियासत के कुछ निज़ाम है जो कुछ अदारे ही कर सकते हैं, बिलखुसूस जिसमें अमन और अमान कायम रखना, आपके इत्तेफाक को मजबूत करना, ये एक ऐसी चीज है जो आपको करने की जरूरत है। रही बात इतनी कि क्या लेकिन ये सारी चीजें तो इंटरलिंक है ना, दिफा भी करना, मजबूत करना, सब इंटरलिंक्ड है। तो इसमें जाहिर सी बात है आपकी पार्लियामेंट को फॉलो होना पड़ेगा। आफ्टर ऑल आपकी पार्लियामेंट के अंदर लोग पहुंचे, आपके लोगों ने ये तमाम कानून साजी की और अगर आप अपनी सियासत को सिर्फ इंफरादियत के लिए रखते हैं तो फिर जाहिर है आप फिर ये फैसले मुल्क के लिए नहीं करते, फिर आप फैसले अपनी उतार चढ़ाव के लिए करते हैं। तो जब आप अपने फैसले उतार चढ़ाव के लिए करते हैं तो फिर आप जो है पार्लियामान की बालादस्ती की बात नहीं कर सकते, आप सियासत की बात उस पर नहीं कर सकते, आप मुल्क की जमहूरियत की बात उस पर नहीं कर सकते, आप अदारों के फाल होने की बात उस पर नहीं कर सकते। ये एक सफर है, जाहिर है सफर एक दिन में तो तय नहीं होगा। इसके लिए कुछ मुश्किल फैसले आपने करने, कुछ मुश्किल फैसले जो है वक्त आपको करवाता है। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि हर अदारा चाहे वो सियासी है या अस्करी है वो बहरहाल पाकिस्तान के लिए जो है न सिर्फ काबिले ताजीम है लेकिन उसके साथ साथ उनकी जो जिद्दोजहद है वो भी उतने ही अहम है। क्योंकि जब तक आप पूरे मुल्क को साथ नहीं लेकर चलते तब तक ये मुमकिन नहीं कि आप तरक्की का वो अमल या तरक्की का वो फासला तय कर सके जिसकी आप ख्वाहिशमंद हैं। आप समझती हैं कि आलमी सतह पर हमें रेजिस्टेंस का सामना होगा अगर मिलिट्री कोर्ट्स इस्टेब्लिश की जाएंगी और फिर मुकदमात चलेंगे तो आलमी सतह पे हमें कुछ मसाइल आएंगे उससे ह्यूमन राइट्स के हवाले से या डेमोक्रेटिक जो रियासतें हैं उस वहाँ पे हमें कोई मसाइल आएंगे? देखिए बात यह है कि हर एक मुल्क का जो फैसला उसका आइन करता है।
अगर तो ये अमल गैर आईनी होता तो यकीनी तौर पे आपको चैलेंजेस भी बुलाते हैं, लेकिन अगर आप आइन की रूह से कर रहे हैं और आइन बड़ा वाज़ेह है कि अगर आप अपने अफवाज पाकिस्तान के खिलाफ इस किस्म की कोई भी किस्म की स्टेटमेंट लेते हैं तो जाहिर है वो आइन से तसादम में है। दूसरी बात यह है कि आपके एंटी टेररिज्म एक्ट जो है वो भी दहशतगर्दी की बड़ी वाज़ेह जो है शिक्के मौजूद हैं, शिक नंबर 6 और शिक नंबर 7, जिसमें सजा और जजा दोनों का फैसला किया गया और साथ ये भी बताया गया कि क्या चीज दहशतगर्दी के जुमरे में आती है। आज आप एक सियासी दहशतगर्दी का सामना कर रहे हैं, कल आप अस्करी दहशतगर्दी का सामना कर रहे थे, तो इसका मतलब ये है कि परसों अगर सियासी और अस्करी दहशतगर्दी मिल जाती है तो आप क्या कहेंगे कि ये दुरुस्त है? आप दहशतगर्दों के फैसले कहाँ करेंगे? बात ये है कि ये आपके आइन के मुताबिक है, फिर ये आइन से मुनाफी नहीं है और उसके अलावा फिर ये आपके लीगल जस्टिस सिस्टम का हिस्सा है। अगर तो लीगल जस्टिस सिस्टम का हिस्सा नहीं होता तो फिर जो आप कह रहे हैं वो दुरुस्त है। हाँ, बहुत सारे फैसले हैं जिसके ऊपर ह्यूमन राइट्स के ऊपर बातचीत होती है और बैनुल अक़वामी स्टैंडर्ड्स के मुताबिक, जैसे आपके यहाँ रेप के ऊपर आपके यहाँ बहुत सारी मुख्तलिफ जो है जिसमें शरिया लॉ भी है, तो उस पर नुकात उठाई जाते हैं दुनिया में और कैसे कहा जाता है कि ह्यूमन राइट्स के मुताबिक ठीक नहीं है, लेकिन इसका ये मतलब तो नहीं कि वो दुरुस्त नहीं है। हर एक चीज का एक सोशल कॉन्टेक्स्ट है और सोशल कॉन्टेक्स्ट में आपने उसको देखना है। बात यह है कि क्या आपकी जो लोग हैं जिनके खिलाफ मुकदमा चलाया जा रहा है, क्या उनके पास फ्री एक्सेस है वो मौजूद है? क्या उनके पास जो है ये अपील का जो है सिलसिला मौजूद है, या बाद में एक सतह के ऊपर आके वो पाकिस्तान की जुडिशल सिस्टम के हिस्सा के साथ बन जाएंगे? वो भी है। फिर कुछ ये जो केसेस हैं ये दोनों जगह पर चलाए जाएंगे, ATC में भी चलाए जाएंगे और जो है आर्मी कोर्ट में भी चलाए जाएंगे, फील्ड मार्शल की कोर्ट में भी चलाए जाएंगे, और ये तमाम चीजें आपके आइन में मौजूद हैं। अगर हमें कोई मसाइल थे तो हमें यकीनी तौर पर इनको तब्दील करना चाहिए था। ये चीज हमने 1971 में देखी, यही चीज आपने 1952 में देखी, तो ये एक चीज है जिसका पाकिस्तान को मुख्तलिफ औकात में जो है सामना करना पड़ा और जाहिर है इसकी जो है आइन में हम घूम फिर कर वहीं आ गए कि यही सब कुछ हम देख रहे हैं। यही मेरा पहला सवाल था कि 70 की दिहाई में हम फिर तो दोबारा बात यही है, उसकी बात यही है कि 70 की दिहाई से लेके पहुंचे हैं या आप 1945 या 1947 से पहुंचे। अहम फैसले आपने करने होते हैं बहैसियत कौम, और कुछ आपकी रेड लाइंस होती है, और अगर आप अपनी रेड लाइंस को भुला के हर चीज के पीछे पड़ जाए तो फिर यहाँ जंगल का राज होगा, और अगर जंगल का राज होगा तो यकीनी तौर के ऊपर ये मुमकिन नहीं है कि आप अपने मुल्क के अंदर अमन अमान कायम कर सकें। कानून की बालादस्ती जो है वो अहम है और आइन की बालादस्ती उससे बढ़कर। वक्त पर इलेक्शन कितना जरूरी है, इस पर हम चाहेंगे कि आप थोड़ा सा कमेंट जरूर करें। देखिए, ये तो मेरे ख्याल से तयशुदा बात है और हम उम्मीद रखते हैं कि ये चीजें वैसी होंगी जैसे कि कही जा रही। थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया मारिया सुल्तान जी। गुफ्तगू भी तव्हां ॿुधी सॼी ऐं वाकई इहो तजियो आहे त इदारनि पंहिंजे लिमिट में कमु कनि त सुधार ईंदो, डेमोक्रेसी मज़बूत थींदी। ऐं हिते हिकिड़ो शॉर्ट ब्रेक वठूं था, शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो टॉपिक कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। पॉइंट ऑफ ऑर्डर में ॿीहर तव्हांखे भलीकार चऊंसि था ऐं असां डिस्कस कयूं था त छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ रीगेन कंदी ऐं सियासी मुस्तक़बिल छा आहे, ऐं छा जेको इहो नुक़सानु थियो आहे इहो छा सियासी जमातनि खे पहिरीं दफ़ा थियो आहे या इहो असांजी हिस्ट्री रही आहे ऐं अगेन एंड अगेन पार्टियुनि सां ईअं थियो आहे, उन्हनि रीगेन कयो आहे। ऐं पर छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ रीगेन कंदी? असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे रुकन क़ौमी असम्बली आहिनि, लाल माली असां सां मौजूदु आहिनि। लाल माली, थैंक यू वेरी मच असांखे जॉइन करण जे लाइ। अञा तव्हां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिसो आहियो ऐं छा तव्हां ते बि को प्रेशर आहे? ॾिसो, आउं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिसो आहियां, इमरान ख़ान सां गॾु आहियां ऐं इमरान ख़ान सां गॾु सिर्फ़ु इन लाइ न आहियां त को मुंहिंजी मजबूरी आहे, पर इमरान ख़ान पाकिस्तान लाइ ज़रूरी आहे। इमरान ख़ान पाकिस्तान जी आवाम लाइ, पाकिस्तान जी तरक्की लाइ, हक़ीक़ी आज़ादी लाइ, रूल ऑफ लॉ लाइ, पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन लाइ इंतहाई अहम आहे।
इन करे पाकिस्तान सां रुगो मां ई न पर पाकिस्तान जी पूरी अवाम जो अक्सरियत जेके मुख़्तलिफ़ सर्वेज़ आया आहिनि उन में 71% अवाम पाकिस्तान जी इमरान ख़ान सां गॾु बीठी आहे। बाक़ी जेका 29% आहे उन में ई सभु पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि। तो इमरान ख़ान के को बि माण्हू असीं सम्झूं था जेके हींअर डिफेक्शन्स थियूं आहिनि या डिज़र्शन्स थियूं आहिनि को बि माण्हू ख़ुशी खां तव्हां ॾिठो आहे त छॾंदे नज़र न आयो आहे। उन्हनि खां ज़बरदस्ती कई वई आहे, ज़्यादती कई वई आहे, जेलनि में रखियो वियो आहे। हिकिड़ी 70 साला ख़ातून जेकॾहिं शीरी मज़ारी आहे, हिकिड़ी ब्लड प्रेशर जी मरीज़ बि आहे, पर हू पाकिस्तान सां प्यार करे थी, मोहबत करे थी, पर जेके इमरान ख़ान सां जेके इख़्तिलाफ़ रखनि था, जेके ताक़तवर धुरियूं, उहो सभु उन्हनि खे रुगो हिकिड़ी शर्त ते आज़ादी मुमकिन थिए थी पई त हू पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़ुदा हाफ़िज़ चवनि। पर तव्हां ॾिसो हिन वक़्तु बि पाकिस्तान जी सेंट्रल लीडरशिप जंहिंमें मखदूम शाह महमूद कुरैशी हुजे, महमूद रशीद हुजे, शहरियार खान आफरीदी हुजे, एजाज चौधरी हुजे, पंहिंजो डॉक्टर जेका आहे यास्मीन राशिद डॉक्टर आहे लाहौर मां यास्मीन राशिद हुजे, उन्हनि अॼु खुली बयानात ॾिना आहिनि त हू पाकिस्तान तहरीक इमरान ख़ान सां गॾु बीठा आहिनि। न रुगो उहे पर हिन वक़्तु 10,000 खां वधीक कारकुन जेके आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा हू जेलनि में आहिनि, जेलनि जूं सख़्तियूं भुगतनि था पिया। अॼु 16 ॼणनि खे ATC लाहौर इल्ज़ाम इहो आहे माली साहब, इल्ज़ाम इहो आहे इमरान ख़ान साहब ते। ऐं हाणे जेका असां प्रेस कॉन्फ्रेंसिस बि ॿुधूं था, कुझु माण्हुनि इहो बि चयो आहे त शिद्दत घणी हुई ऐं पॉलिटिकल जेस्चर घटि हुयो ख़ान साहब में, ऐं जेको डायलॉग हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ चेंजिस हूंदियूं आहिनि वक़्त सां, उहो जेस्चर न आहे। शिद्दत घणी आहे ऐं ख़ान साहब में ऐं लचक घटि आहे। तव्हां सम्झो था त हाणे हिन सूरत हाल खां पोइ कुझु तब्दीली ईंदी इमरान ख़ान साहब जे रवैये में, या रवैयो इहो आहे ई न इमरान ख़ान जो? ने ॾिसो तव्हां जर्नलिस्ट आहियो, पूरो पाकिस्तान जी क़ौम ॾिसे पई त 2021 में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ हिकिड़ी एस्टेब्लिश्ड या प्लेड या कंस्पायरेसी जे थ्रू अदम एतवाद आंदी वई ऐं पूरो 1 साल गुज़रियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पुर अमन जदोजहद कई आहे। न सिर्फ़ु इमरान ख़ान त 27 सालनि खां जदोजहद करे थो, पर हीअ जेका तेज़ी सां हिन चोर हुक्मराननि जे ख़िलाफ़ जदोजहद जेका तव्हां ॾिठी आहे, पर तमामु पुरअमन रही आहे। उन्हनि ते तमामु घणो तशद्दुद कयो वियो आहे। अॼु 1 साल पूरो थियो आहे। इस्लामाबाद खां वठी उमरकोट ताईं तव्हां ॾिठो कारकुननि ते इन्हनि जेको गिरफ़्तारियूं कयूं, आंसू गैस हलाया, लठियूं हयूं, केतिरा ई हज़ारे कारकुन 1 साल पहिरीं बि गिरफ़्तार थिया। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कॾहिं बि तशद्दुद जो रस्तो इख्तियार न कयो हुयो। हमेशह इहा ॻाल्हि कही पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत त असीं ॻाल्हि ॿोल लाइ तयार आहियूं, ॻाल्हियूं थियणु घुरिजनि, पर उन्हनि जी एजेंडा सिर्फ़ु हिकिड़ी हुजे, उहे साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडनि जी हुजे। इन जेका इहा हुकूमत जो बयानियो इहो आहे त 9 मई ते जेको कुझु थियो इहो वेल प्लैंड हुयो ऐं कारकुननि खे हिदायतूं हुयूं ऐं कारकुन तयारु हुया, जिथे उन्हनि खे टारगेट ॾिनो वियो हो हुते उन्हनि खे वञिणो हुयो। तव्हां 9 मई ते किथे हुयो ऐं छा टारगेट हुयो तव्हांजो? 9 मई ते कराची में मौजूदु हुयुसि, मखदूम शाह महमूद कुरैशी साहब सां गॾु हुयासीं। उनजी जेका मिसिस आहे उनजी तबियत सीरियस हुई, आगा खान में एडमिट हुई। असीं सभु हिकिड़ी जॻह ते मौजूदु हुयासीं। हाणे ॿी ॻाल्हि जेका 9 मई ते जेको कुझु थियो आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो पाण खां उनखे डिस्टेंस बि कयो आहे ऐं उनजी मज़म्मत बि कई आहे। असांजो मुतालबो इहो आहे जंहिं लाइ असां सुप्रीम कोर्ट जो दरवाज़ो खड़कायो आहे, जंहिं ते असां 4 मुतालबा रखिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इन जी वाक़े जी जेका आहे अणधूरी जांच कराई वञे त इन जे पोयां असल कहाणी छा आहे, हिकिड़ी कमीशन जोड़ी वञे ऐं इन जे पोयां हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सम्झे थी त इहो हिकिड़ो प्लैंड क़िस्म जो ट्रैप हुयो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ, जंहिंमें नामालूम माण्हुनि अची इहो सभु कार्रवाइयूं कयूं ऐं उनजो सॼो जेको आहे ॾोह जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते ॾिनो वञे पियो। इन ई सिलसिले में तव्हां ॾिसो आर्मी कोर्टूं जेके आहिनि उन में केसिस हलाइण जी ॻाल्हि थी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उनखे बि चैलेंज कयो आहे ऐं सम्झे थी त इहो पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ आहे, पाकिस्तान जी जमहूरी इक़्तिदार जे ख़िलाफ़ आहे, इहे बैन अल-क़ौमी इक़्तिदार जे बि ख़िलाफ़ आहे। ऐं गॾोगॾु 245 बि लागू कयल आहे। हाणे पाकिस्तान जी अवाम जे लाइ हिन हुकूमत 245 नाफ़िज़ करे KP सरहद, KP पंजाब ऐं
इस्लामाबाद में पाक फौज खे घुराए वरितो आहे त ख़ुदा न ख़्वास्ता असीं सम्झूं था इहो बि नामुनासिब ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां वटि एॾी पुलिस ही सभु कुझु मौजूदु आहे त इहो पाकिस्तान जी फौज सरहदनि जी हिफ़ाज़त करे उनखे पाकिस्तान जी अवाम जे आॾो आणणु जेका आहे इहा नाइंसाफ़ी आहे ऐं न थियणु घुरिजे। सो असां उनखे चैलेंज बि कयो आहे ऐं असीं पाण चाहियूं था इन में कमीशन जुड़े ऐं उहे हक़ीक़तूं पाकिस्तान जी अवाम जे साम्हूं अची अचनि। तव्हां छा था सम्झो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इहो जेको डेंट आहे ऐं हीअ जेको डैमेजिस आहिनि इन मां रीगेन कंदी सलाहियत आहे या अञा माण्हू तव्हांखे छॾींदा त छा मुस्तक़बिल तव्हां ॾिसो था? सर ॾिसो इमरान ख़ान कल बि हिकिड़ो अवाम खां ख़िताब कयो आहे मैसेज ॾिनो आहे ऐं असीं उन में स्ट्रॉन्गली बिलीव कयूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं जड़ूं पाकिस्तान जी अवाम में आहिनि। उहो कंहिं इलेक्टेबल हाणे इहो दौरु न आहे जो कंहिं इलेक्टेबल हुजे हाणे इहो सोशल मीडिया जो दौरु आहे इहो नज़रिए जो दौरु आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इमरान ख़ान जो नज़रियो अवाम में विकामजी चुको आहे। सुभाणे इमरान ख़ान जेको जंहिंखे बि टिकट ॾींदो इंशाल्लाह हू खटंदो। इहो हिकिड़ो तासुर ॾिनो वञे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे को वॾे पैमाने ते जेके आहिनि माण्हू छॾे विया आहिनि ऐं उनखे तस्लीम नथो कयां। जेके मेन माण्हू आहिनि ॿ टे ज़रूरु पाकिस्तान तहरीक जो असासो आहिनि उन खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे कंहिं हद ते ज़रूरु नुक़सानु थींदो पर जेका कमिटमेंट आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां पाकिस्तान जी अवाम जी कारकुननि जी पढ़ियल लिखियल माण्हुनि जी मिडिल क्लास जी उन में सम्झो था त असांखे हीअ खाल भरण में घणी देरि न लॻंदी। ऐं उन सां गॾोगॾु मूं तव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु जेको बि एफिडेविट ॾिए थो त आउं सियासत छॾायां थो ऐं इमरान ख़ान खे छॾियां थो त उनखे आज़ादु कयो वञे पियो पर असांजा 10,000 खां मथे कारकुन अंदरि आहिनि ऐं उन्हनि सां जेल में सख़्तियूं थियनि थियूं पियूं पर उहे जेके आहिनि साबित क़दम बीठा आहिनि ऐं डटियल आहिनि। शाह महमूद कुरैशी साहब सां बि इहो ई थियो आहे ऐं 3 दफ़ा कोशिशि थी आहे अटैम्प्ट थी आहे पर उन्हनि खे अगेन शाह महमूद कुरैशी साहब जी त पंहिंजी हिकिड़ी जमात बि आहे गद्दी जे हवाले सां। जमात ऑर्गेनाइज़ तव्हां ॾिसो था कुझु थींदी या जमात जी तरफ़ां को रिएक्शन तव्हांजे साम्हूं आयो आहे? ॾिसो शाह महमूद कुरैशी साहब जेको आहे जेको पॉलिटिक्स करे थो उहो इमरान ख़ान जी पार्टी जी करे थो इमरान ख़ान जे नज़रिए जी करे थो। हू जमात खे सियासत सां हमेशह हुन अलॻि रखियो आहे उनखे हुन सां नाहे गॾी थो ऐं उनजी जमायत जेका आहे जेतिरो क़दुरु मूं ॾिठो आहे इमरान पंहिंजो शाह महमूद जो हुननि सां तमामु हिकिड़ो जमहूरी रवैयो आहे। कई जमायती आहिनि जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि में आहिनि मखदूम साहब सां मिलंदा आहिनि मखदूम साहब उन ई प्यार ऐं मोहबत सां मिलंदो आहे ऐं मखदूम साहब कॾहिं पंहिंजी जमायत खे सियासत लाइ इस्तेमालु न कयो आहे ऐं न ई को अहिड़ी कोशिशि कई आहे। तव्हां सम्झो था हीउ जेको बयानियो छा बचियो आहे ख़ान साहब एंटी टोटल इदारो आहे या जेको बयानियो थी वियो आहे ऐं उन जे नतीजे में जेको कुझु थियो आहे त अगेन अगरि को इमरान ख़ान साहब खे पॉलिटिकल मूव करण जी या पॉलिटिकली मूव करण जी उन्हनि खे इजाज़त मिले थी त पोइ कहिड़ो बयानियो हूंदो? सर असांजो बयानियो हिकिड़ो ई आहे उहो नज़रियो बि आहे उहो बयानियो बि आहे त पाकिस्तान सिर्फ़ु तॾहिं तरक़ी करे सघे थो पाकिस्तान जा माण्हू तॾहिं ख़ुशि। तव्हां ॾिसो जेके हींअर जेका हुकूमत आहे इत्तेहादी हुकूमत हिन जो कहिड़ो बयानियो हुयो? हिन जो बयानियो हुयो त असीं पाकिस्तान में महांगाई ख़तमु कंदासीं ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं पर जॾहिं हुकूमत में आया त हिननि कयो छा? तव्हां ॾिसो रोज़ाना हिननि ते जेके केसिस हुया नेब जा उहे ख़तमु थियनि था हिननि जे हिनखे अरबे रुपयनि जी चोरी माफ़ थी वई आहे हिननि जूं दौरा थियनि था हिननि जूं अयाशियूं आहिनि हिननि जा जेके हिननि चयो त असीं ख़र्चा घटाईंदासीं हिननि के बि ख़र्चा न घटाया उहे हिन जा ख़र्चा जारी आहिनि त बेसिकली हिन पाकिस्तान जी अवाम खां धोखो कयो। हाणे जिन्हनि हिननि खे आंदो हुयो ऐं सम्झो हुयो त ही को वॾी तजुर्बेकार जमायतूं आहिनि 14 जमायतूं आहिनि इन में सईद ज़रदारी साहब जहिड़ो जेको आहे उहो इंतहाई हिकिड़ो छा उन नालो यूज़ थींदो आहे भारी आहे छा जेको नवाज़ शरीफ़ आहे पंहिंजो मौलाना फज़लुर रहमान आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ही उनजी पॉपुलरिटी मक़बूलियत करण में ही पंहिंजो किरदारु अदा कंदा ऐं कामयाबु थी वेंदा पर हाणे हुननि खे यकीन थी वियो आहे त इहे सभु जमायतूं हाणे पाकिस्तान जी अवाम में नाकारा थी वियूं आहिनि ऐं हिन जो को एॾी इज़त या मक़बूलियत हाणे उहो न बची आहे। इन करे हाणे हुन सिधो सऊं जेके आहिनि उहे ताक़तवर धुरियूं साम्हूं अची वियूं आहिनि। तव्हां ॾिसो आइन जेका आहे उहो मुअत्तल आहे कोर्टनि जा हुकुम पहिरीं त आइन तव्हां ॾिठो इलेक्शन कराइण खां आइन मूजिबि हिननि जेको धुरियुनि इनकार कयो ऐं अॼु ॾींहं ताईं उहे केसिस हलनि था।
पाकिस्तान जे माण्हुनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि, जेके आइन में गारंटीड आहिनि, हाणे उहे हक़ बि जेके आहिनि खसिया विया आहिनि, उनखे जेलनि जे हवाले कयो वियो आहे, मीडिया खे बैन कयो वियो आहे, ऐं कोर्टनि जा जेके हुकम आहिनि उन खे हिननि बेअसर करे छॾियो आहे। हाणे कोर्टनि जी जेका मौजूदा सूरत हाल आहे हिन सियासी पस मंज़र जे हवाले सां, उहो इहो आहे त हू ऑर्डर त ॾियनि थियूं, पर हुननि जा ऑर्डर्स इम्प्लीमेंट नथा थियनि। हिकिड़े माण्हू खे, उहो मलिका बुखारी हुजे, शाह महमूद हुजे, शेरी मज़ारी हुजे, असद उमर हुजे, जेके बि असांजी लीडरशिप आहे, उन खे हू 3MPO तहत बंदि कनि था ऐं कोर्ट उन्हनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिए थी, त हुननि खे ॿाहिरि निकिरी वरी गिरफ़्तार कयो वञे थो। ऐं किन किन केसिस में हाणे जेको सहाफ़ी आहे इमरान रियाज़, हुनखे त खणी खंबे गुम करे छॾियो आहे, का ख़बर बि कान थी पए। कल्ह समी इब्राहिम खे खणी खंबे गुम करे छॾियो आहे। त सहाफ़त ते बि जेको आहे तमामु घणो दबाव आहे। सो ही टोटल सूरत हाल आहे हिन वक़्तु। थैंक यू लाल माली, थैंक यू वेरी मच। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मेंबर क़ौमी असेंबली अॻवान असां सां मौजूदु हुयो ऐं घणी ॻाल्हियूं कयूं आहिनि। लाल माली अञा पाकिस्तान पीपल्स पार्टी PTI जो रुकन आहे ऐं हुन चयो आहे त असां साबित क़दम आहियूं। शाह महमूद कुरैशी साहब जे हवाले सां बि हुन चयो आहे त शाह महमूद कुरैशी साहब पार्टी सां मुख़लिस आहे ऐं पार्टी न छॾींदो। इहा सूरत हाल हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। नाज़रीन, इहो असांजो अॼु जो प्रोग्राम हुयो ऐं असां हिन में तव्हांखे ब्रीफली ॿुधायो त छा तहक़ीक़ाती कमीशन जो थींदो, गिरफ़्तारियूं अञा थियनि थियूं, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छॾण जी जेका मूवमेंट आहे उहा अञा हले थी, पर इन में सॼे मौज़ू ते मईशत इंतिहाई नाज़ुक मोड़ ते अची वई आहे। मईशत जो नुक़सानु थिए थो, महांगाई वधे थी। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ज़रूरु ॾिजो, पंहिंजा मसला ॿुधायो, असां पॉइंट ऑफ ऑर्डर में उठाईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।